जीत नाज़रीन, असां हिन वक़्तु सत्यलाबाद सिटीज़न कॉलोनी रोड ते बीठल आहियूं, जिते राति कलाक ॾेढ बारिश थी आहे। उन खां पोइ रोड जी कहिड़ी सूरत हाल आहे अचो ते था ॾिसूं। उन खां अलावा हिते जेके माण्हू आहिनि, दुकानदार आहिनि, उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे हिन रोड जे बारे में। मेरा नाम अब्दुल सत्तार है। मेरी जेंट्स की दुकान है। सर, रोज़ाना इधर गटर से पानी निकल के भर जाता है और जो ना यहाँ पे पानी निकालने के हमारे को रोज़ाना 200 रुपये देने पड़ते फ़ी दुकान वाले को। रोज़ाना 2000 रुपये उनको देने पड़ते हमारे को। हम बहुत परेशान हो गए। रोज़ी रोज़गार वैसे ही नहीं है हमारा और गरीब आदमी है, हम माजूर आदमी है। कितने दिन से ये पानी भरा हुआ है? कम से कम 15-20 दिन हो गए। ये रोज़ाना पानी निकलवाना पड़ता हमारे को। कितने नुकसान हुआ है आपके कारोबार में पानी की वजह से? कारोबार की वजह से कस्टमर भी नहीं चढ़ते हमारी दुकान पे, वो सीधे चले जाते हैं, रुकते ही नहीं है। कारोबार बिल्कुल ठप हुआ हमारा। क्या बोलेंगे आप हुकूमत को? ये बोलेंगे कि हमारा ये मसला हल करवाओ, गटर वटर की सफाई करवा के इसको बिल्कुल करवाओ। और यहाँ तक का रोड बन गया, हमारा हिस्सा नहीं बना। ये भी बिल्कुल ख़राब हुआ रोड भी। हमारे यहाँ का रोड नहीं बना, दुकानों के साइड का रोड इधर खराब है या पूरा कासमाबाद का यही हाल है? पूरे कासमाबाद का यही हाल है। जहाँ जाओ वहीं पानी भरा रहता है। कस्टमर इस वजह से कोई आता नहीं है, रुकता ही नहीं है, क्योंकि कीचड़ में कौन उतरेगा, गंद में कौन उतरेगा। आजकल यहाँ पे तो होता ही होता है ना। इस वजह से हमारा रोज़गार ख़राब हो रहा है। मेहरबानी करके हमारा मसला हल करवाओ। रात बारिश पई आहे, हिते रोड में रोड भरियो पियो आहे। तो महिरबानी करे कुझु पाणी भंगी कोई बि कोन आयो आहे। पाणी मतरूस लॻो पियो आहे। गटर में ॿार था वञनि पिया। रोड कीअं तव्हांजे हिते? रोड बेकार आहे, बिल्कुलु खॾा खॾा बिल्कुलु पाणी गोॾे जहिड़ो बीठो आहे। पाणी बिल्कुलु रोड आहे ई कोन, और खॾा खॾा लॻा पिया आहिनि। सॼो ख़राबु लॻो पियो आहे रोड। महिरबानी करे रोड खे बणायो, पाणी कढायो। वासा वारा ईंदा आहिनि पाणी कढण या न? बसि कोई कोई कोन ईंदो आहे पाणी कढण लाइ। कोई कोन ईंदो आहे। गाॾियूं ईंदियूं आहिनि, पाणी कोन कढंदा आहिनि। गाॾियूं हली वेंदियूं आहिनि म्यूनसिपालिटी जो। कोई बि कोन कढंदा आहिनि। ॿियो महिरबानी करे पाणी कढायो। ॿियो हाँ, हुकूमत खे बसि इहो आहे त असांखे रोड बणाए ॾियो। महिरबानी करे, साल गुज़री विया आहिनि, 8-9 साल थी विया आहिनि, रोड कोन थो ठहे पियो। महिरबानी करे मुरादरी छा के चओ त रोड बणाए ॾे। गवर्नमेंट पाकिस्तान सिंध जी मुरादरी छा, बिलावल भुट्टो ऐं ज़रदारी त असांखे रोड ठाराए ॾियो। अदा हिते बारिश पई आहे ॾाढी। राति जो थोरी पई आहे, किन लॻो पियो आहे, मच्छर ॿियो लॻो पिया। अंदरि पिलाद में पाणी आहे। असां पिलादा रहूं, आयो कोन आहे हिते त को छा आहे छा न आहे। राति जो जाम बारिश पई त बि नालिया को अॻु में को कुसुर कोन। जो रोड जेको ठहियो सभु खॾा खड़बा लॻा पिया आहिनि। को तब्दीली कान थी। पाणी हेॾो लॻो पिया, को बि नथो कढे। छा आहे छा न आहे। हिते किन लॻो पिया जाम। को बि हिन महिल को पुछा कुछा करे को बि न आयो आहे। पाणी जे करे कहिड़ियूं बीमारियूं पैदा थियूं न। न को अचे थो न छा न थियो, बीमार लॻी पई आहे हिते। फिलहाल हम पाणी गोॾे जहिड़ो बीठो आहे। अंदरि केरु भली ॾिसे अची। हिते पाणी को कढण वारो न आहे। हुकूमत इहा आहे त पाणी वाणी कढाए। गटर वटर सॼा बंदि लॻा पिया आहिनि, गटर को न खुलिया आहिनि। दुनिया में बारिश पवंदी आहे त रोड रस्ता साफ़ थी वेंदा। असां वटि बारिश पवंदी आहे रोड ॿिए हंधि साफ़ थी था वञनि, हिते रोड साफ़ नथा थियनि। हेॾो पाणी लॻो पियो आहे, को हिन महिल आयो न आहे। हे पाणी किन मच्छर केॾा ढेर किन लॻा पिया आहिनि, परियों किन लॻो पिया। बारिश त अलाह जी रहमत आहे, मगर हिते जी इंतिज़ामिया जे तरफ़ां त असां लाइ ज़हमत बनी रही आहे। ही रोज़ एतिरो पाणी रोडनि ते बीठो आहे। माण्हू खॾनि में किरनि पिया, गटर नालनि जा ढकण कोन आहिनि। अवाम वॾी परेशान आहे। इंतिज़ामिया सुती पई आहे, निंड सुती पई आहे। को ख़बर कोन्हे किथे आहे इंतिज़ामिया। पूरे कासमाबाद जी इहो हालत है। सिटीज़न खां वठी कासमाबाद पूरो इहो ई हालत आहे। अल्लाह ख़ैर करे इन PP वारनि खे अल्लाह ॾिसे को बसि। PP जी हुकूमत आहे, उहो चवंदा त असां वोटर आहियूं, PP जा वोटर आहियूं। असां सॼी ॼमार वोट PP खे ॾिना आहिनि, पोइ बि असांखां इहो ई ज़ुल्म आहे। इहो साईं, इहो त इहो हींअर बरसातूं थियूं आहिनि, न त ॾींहों ॾींहुं रोज़ गटर भरिया पिया हूंदा आहिनि। रोज़ गटर भरिया पिया हूंदा आहिनि। इहो ई पाणी हिते बीठल हूंदो आहे। ऐं हितां खां
तालका अस्पताल वञण लाइ माण्हू वीचारो अधु मोह त ईअं रस्ते रक्षन में थियो वञनि था, ग़रीब गुरबे जो केर ई कोन आहे। छा चवंदा हुकूमत खे रोड हुकूमत खे इहो अपील है जाम साहब खे, महिरबानी करके सिटीज़न खां वठी तालका अस्पताल ताईं इहो रोड असांखे ठाराए ॾे, को कुझु ॿार मरीज़ वीचारा अस्पताल वञण जहिड़ा थियनि। ही रोड अहम रोड आहे जेको हितां एमपी सभु गुज़रंदा, पोइ बि हिननि जो ध्यानु हिते छो कोन थो ॾिए? हिननि जो ध्यानु इहो वोट जे टाइम ते हाणे ज़ाहिर थींदा, हाणे बसि इलेक्शनूं अचनि पियूं सभु ज़ाहिर थींदा, सभु साईं ॾाॾा नाना सभु अची वेही रहंदा वोट ॾियो। वोट असीं पोइ बि जाम खान खे ॾींदासीं, वोटर आहियूं उन्हनि जा खुला वोट ॾींदासीं, कुझु असां ते बि रहम करनि। अब बारिश तो पई आहे पर हिनखे टाइम थी वियो आहे, वॾो हफ़्तो थी वियो आहे, बारिश खां पहिरियां पाणी बीठो आहे, न इहो निकिरे थो न मशीनूं चालू थियनि थियूं, ॿार किरनि था, इहा त बरसाति राति पई आहे, इहो राति वारो पाणी आहे, इहो हाणे 10-15 ॾींहं बीठो हूंदो जेसिताईं मशीनूं खोलनि साहिबु। इहो असां हुकूमत खे चऊं था महिरबानी करे पाणी कढणा आहिनि, रोड किन लॻा पिया आहिनि, रोड था ठहनि, हिनखे 20 साल थी विया रोड न ठहियो, हर को पंहिंजो पाण रोड थो ठाराए, हुकूमत छा लाइ ठही आहे? हुकूमत जो कमु आहे रोड ठाराइनि, 100 मसइला हल कनि, हिते माण्हू किरनि था स्लिप था थियनि, को मसइलो आहे, इहे महिरबानी कराए वञनि। वासा वारा हिते ईंदा आहिनि सफ़ाई करण लाइ? उहा बि हिकिड़ी फ़ोन ते न 40 फ़ोनूं करणियूं पवंदियूं आहिनि, पोइ ईंदा आहिनि, उन्हनि खे फ़ोनूं वठि वठा कबी आहे, वाह हिकिड़ी फ़ोन कई न आया, 20 फ़ोनूं वटि घटि में घटि कबियूं आहिनि, पोइ ईंदा आहिनि। महिरबानी करे इहो फ़ोनुनि ते न हिकिड़ी फ़ोन ते हलाए अचनि, पाणी बरसाति जो आहे कोन्हे, बरसाति खां पहिरियां 20 ॾींहं बीठो आहे, हुन खां बरसाति खां पोइ हिते ही खॾो थी वियो आहे त गाॾियुनि खे धक लॻंदा, गाॾी माण्हू किरी पिया आहिनि, गटर खुलिया पिया आहिनि, विच ते ॾिसो था हालति, गटर बटर खुलिया पिया आहिनि, किचिरो थी वियो आहे गटर में, इहो पाणी ॿार किरनि था, का लेडीज़ अचे थी, को फैमिली वारो माण्हू आहे किरे थो, असां हिते बीठा हूंदा हुन कढंदा, 100 मसइला आहिनि, इंसानियत न आहे माण्हुनि में। महिरबानी करे असांजो अर्ज़ु आहे पार्टी वारनि खे, गवर्नमेंट खे अर्ज़ु आहे इहो मसइला हल कराए वञनि, 20 सालनि खां मसइला हल नथा थियनि, हर को पंहिंजो पाण थो ख़र्चु करे, हुकूमत होंट थी अचे, छाजे लाइ थी अचे? होंट वठे थी, मतिलबु उन्हनि जो होंट जो कमु आहे असांजे रोड ठाराए वञनि, असांजे सिंधी सका माना सिंधा उन माना सही हुजे, हुकूमत माना ओके हुजे, उनजा मसइला वसइला हल हुजनि। महिरबानी। बाबा हे जेका गटर लाइन जेका ब्लॉक लॻा पिया आहिनि ऐं सफ़ाई न आहिनि, ऐं सेवरेज जी जेको आहे गटर लाइन जी, ऐं इन्हनि जे करे जेको आहे MD खे वासा खे बि चई बीठा आहियूं, ऐं जेको आहे बुलडे साहब खे बि चई बीठा आहियूं, बुलडो ॿुधे थो न, ऐं जेको आहे भंगी मोकिले बि नथो, सफ़ाई जे करे जेको आहे उहे गाड़ी पंहिंजी मनपसंदी सां जंहिंजा बि मनपसंदी माण्हू अचनि था त उन्हनि ॾे मोकिले थो। बाक़ी जेको आहे हिते अज़ीज़ाबाद, सचलाबाद ऐं हैप्पी होम्स सॼो जेको आहे हीउ मेन रोड जेको आहे अचण वञण जो माण्हुनि खे, ॿारनि खे तकलीफ़ आहे, निमाज़िन खे बि तकलीफ़ आहे, ऐं जेको आहे भरिया बीठा आहिनि। कल्ह राति खां वठी वारी अञा बरसाति पई आहे त अञा इहा अञा 2 ॾींहं जेके ॿी बरसाति ॿुधाइनि था, त पोइ अलाए छा ही तरीक़ेकार थी वेंदो, हीउ जेको आहे सॼो जेको आहे ॿुॾियो हलियो वेंदो, जेको आहे हैप्पी होम्स ऐं सचलाबाद जेको आहे। सिंध हुकूमत वारा चवंदा त असां वटि इंतज़ामात फुल मुकमल थियल आहिनि, छा इहे इंतज़ामात? साईं इहो जो जेको आहे वासा जो जेको आहे चेयरमैन जेको आहे उहो बि चए थो त मां कासमाबाद जी सॼी सफ़ाई करे वेठो, कासमाबाद जी नाकारा सफ़ाई आहे, कंहिं शइ जी सफ़ाई बि कोन्हे की। छा थींदो 15 सालनि खां वठी सिंध हुकूमत हिते आहे, असां चवंदा आसिफ अली ज़रदारी चयो त बिलावल जो जेको तक़दीर तव्हांजी बदलंदी कोन थींदो, इहो कासमाबाद में कॾहिं बि न थींदो, इहो माण्हू खे ड्रामो रचाए ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ करण जे लाइ तयारु वेठा आहिनि बसि। जी त नाज़रीन, तव्हां हिते जेके माण्हू आहियो दुकानदार आहिनि, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि जो चवणु इहो आहे त बारिश अलाह तरफ़ ते रहमत हूंदी आहे, पर असांजे लाइ ज़हमत बणिजी वेंदी आहे। पूरी दुनिया में तव्हां ॾिसो जिते बारिशूं पवंदियूं आहिनि त उते रोड रस्ता ईअं साफ़ थी वेंदा आहिनि, बिल्कुलु चमकंदा आहिनि, पर पाकिस्तान ऐं सिंध में जेकॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि त उहा सूरत हाल तव्हांखे हींअर ॾेखारियोसीं त रोड रस्ता ईअं ख़राबु थी था वञनि ॼण हिते को ॿोॾि आई हुजे। उन खां अलावा आसिफ अली ज़रदारी तक़दीर में चयो त अवाम जी जेका तक़दीर आहे उहो बिलावल जे हथ में आहे, इहा तक़दीर तव्हांजे साम्हूं आहे, बिल्कुलु अवाम जे हक़ में आहे या ना हक़ में आहे, उहो तव्हां पाण फ़ैसिलो कयो। बिलावल असांजी तक़दीर बदिलाईंदो, ईअं बदिलाईंदो जीअं रोड रस्ता आहिनि इहे तव्हां ॾिसो 15 साल खां PP जी हुकूमत सिंध में आहे, पर उन खां अलावा बि रोड रस्तनि जी हालति ईअं ई ख़राबु आहे जीअं 15 साल पहिरियों ई ख़राबु हुया। कैमरामैन मंसूर जमाली सां गॾु महबूब जमाली, सोच TV, हैदराबाद।